अस्सलाम वालेकुम दोस्तों। ॾेह चाहे परॾेह में रहंदड़ सिंध वासियो, अवां जी ख़िदमत में ही शाइर पेश कयां थो जेको हिन वक़्तु पंहिंजी सिंध में सूरत हाल आहे। सही सिंध जो अलाह वारिस वाली आहे, बाक़ी कमु सॼो जाली आहे। शहरनि में न भलो रोड आहे न का नाली आहे, म्यूनसिपालिटी में न ट्रैक्टर आहे न ट्राली आहे। अमुन तबाह ॻोठनि में बदहाली आहे, कंहिंजी कच्छ में कलाशन त कंहिंजे हथ में दोनाली आहे। कॾहिं सैलाब थो अचे कॾहिं फसल थो सुके, हारियुनि जो नुक़सानु थी वियो माली आहे। बिजली जो त पतो नाहे पाण खे, बाक़ी पोल जहिड़ो ॾिस त तारनि खां ख़ाली आहे। सिंध जो गैस सिंधियुनि खे न मिलियो, सिंध जो गैस सिंधियुनि खे नथो मिले। केॾी न सुई गैस वारनि कई बेख़्याली आहे, जन डिग्रियूं खयूं उन्हनि खे बि नौकरियूं न मिलियूं। इहा ॻाल्हि त निराली आहे। इन ॾुख ऐं परेशानी में सिंध जो नौजवान तबिको तक़रीबन थी वियो मवाली आहे। हक़ सच चवंदो केरु, हर कंहिंखे मारियो चांहि जी प्याली आहे। जेकर सिंध या सिंधियुनि जे सूरनि जी ॻाल्हि सभु को चए थो अदा छॾियोसि, ही त हवाली आहे। मथियुनि जे लाइ ख़ुशहाली आहे, बाक़ी अवाम जे लाइ ज़वाली आहे। तोणे लख लुटियऊं लतीफ़ खखराणी, पोइ बि अञा सियासतदाननि जो खीसो ख़ाली आहे।